अस्सलाम वालेकुम नाज़रीन। असांजे हमसरी इंटरव्यू सेशन में इलाही वक़्त खां पोइ आउं तव्हांखे भली कार चवंदसि। असां सां गॾु हिकिड़ो महिमान जेको परे खां असांजे प्रोग्राम में शामिलु थियणु आयो आहे, हमीद हुलियो साहिबु। पाण हिकु उस्ताद बि आहिनि, पाण हिकु नॉवेलिस्ट बि आहिनि, पाण हिकु कहाणीकार बि आहिनि। ऐं असां चाहियूं था त उन्हनि सां थोरी कहाणी जे बारे में बि कचहरी कजे, छो जो हमसरी में उन्हनि जूं सुठियूं कहाणियूं पब्लिश थियूं आहिनि। त आउं चाहींदसि त हमीद साहब खां उन्हनि जी कहाणी जे बारे में पुछिजे त हू कहाणियूं लिखण जे पासे कीअं आया। नॉवेल बि उन्हनि जो हींअर असां उन जे बारे में थोरी ॻाल्हि ॿोल कई आहे, पर कहाणी जे बारे में पुछंदासीं त कहाणियूं कॾहिं खां लिखणु शुरू कयूं? हमीद साहब, तव्हां कहाणी कॾहिं खां लिखणु शुरू कई आहे? हालांकि ॾिसिजे त कहाणी जेका आहे असां पंहिंजी ॾाॾियूं हुयूं ऐं हर घर में कुराड़ियूं हूंदियूं आहिनि, अमिड़ियूं हूंदियूं आहिनि, उहे असांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदियूं आहिनि न, किसा ॿुधाईंदियूं आहिनि, दास्तान ॿुधाईंदियूं आहिनि। उहे ई असांजूं कहाणियूं आहिनि ऐं उहे किरदार जेके खणंदियूं हुयूं, उहे किरदार असांजी ज़िंदगीअ खे बहितर करण जे लाइ हिकिड़ो वॾो किरदारु अदा कंदा हुया न। त नंढे हूंदे खां इहे सभु कहाणी ॿुधंदो हुयुसि, त कहाणी लिखण जो बि नंढे हूंदे खां ई मूंखे शौक़ु हुयो। ऐं पोइ जीअं वॾो थियुमि, लिखणु पढ़णु शुरू कयो त कहाणीअ तरफ़ आयुसि। ऐं कहाणी अदब जो हिकिड़ो उहो हिसो आहे, उहे किरदार उन में हूंदा आहिनि जेके समाज में मौजूदु हूंदा आहिनि। माना कहाणी समाज जो हिकिड़ो अक्स आहे न। समाज में जेकी चङाई थिए थी, समाज में जेका बुराई थिए थी, उनखे कहाणीअ में असां तंज़िया तौर, मज़ाया तौर उनखे पेश कंदा आहियूं ऐं तॾहिं खां वठी असां लिखणु शुरू कयो आहे। अच्छा, भला आउं तव्हां खां हिकिड़ो सुवालु पुछंदसि त कहाणी लिखणु कंहिं बि समाज जी अवसर जे लाइ केतिरी ज़रूरी आहे? कहाणी छो लिखिजे? लिखणु घुरिजे, बिल्कुलु। कहाणी ॾिसो न त पुराणे दौर खां वठी अॻे त पुराणे दौर में स्टेज ते बि माना परफॉर्म कंदा हुआ न, ऐं माण्हुनि खे ॾेखारींदा त असांजे समाज में छा हले चले पियो ऐं समाज में जेको कुझु थिए पियो उहो माण्हुनि खे कीअं रियलाइज़ कराइजे, असांजे हुक्मराननि खे कीअं ॾेखारिजे। पोइ कहाणीअ जे ज़रिए असां पंहिंजे समाज में मौजूदु जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बि ॾेखारियूं पिया, ऐं समाज खे हलाईंदड़ जेके आहे हुक्मरान, उन्हनि खे बि तंज़िया तौर इहो ॿुधाइण जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो हुयो त हीउ समाज में थिए पियो ऐं तव्हां हिननि बुराइयुनि खे ख़तमु कयो ऐं हिननि भलायुनि खे तव्हां अॻिते प्रमोट कयो, उन्हनि खे अॻिते आणियो। इहो ई सबबु हो नाज़रीन जो हिकिड़ो वक़्तु हो जो जॾहिं किसा गोई तमामु घणी आम हुई, उन खां पोइ थिएटर जेको आहे उहो बि तमामु घणो ताक़तवर मीडियम बणिजी वियो। छो जो उते ई हमीद हुलियो साहिब जेका ॻाल्हि कई त किसा गोई जे ज़रिए, कहाणी जे ज़रिए असां समाज खे उन जो रिफ्लेक्शन या अक्स ॾेखारण जे लाइ कहाणी लिखी वेंदी आहे। अच्छा, हींअर तव्हांजी हिकिड़ी कहाणी असांजे हमसरी मैगज़ीन में छपजी कैटो जे नाले सां। उहा कहाणी तमामु ताक़तवर कहाणी आहे। माण्हुनि जेकॾहिं असांजे रीडर्स पढ़ी हूंदी त उन्हनि खे उहा रिकॉल थींदी। हिकिड़ो उहो किरदारु जेको नज़र नथो अचे पर तमामु घणो ताक़तवर किरदारु आहे, ऐं उन किरदार खे तव्हां कीअं तख़लीक़ कयो या उन जी तख़लीक़ कीअं थी तव्हांजे ज़हन में, उन जे बारे में थोरो असांखे ॿुधायो। 2-3 सालनि जी ॻाल्हि आहे, मूं पंहिंजी जॻह जो कमु करायो पिए न। पोइ उते मज़दूर ईंदा, पोइ उन में कुझु मज़दूर जिस्मानी तौर फिज़िकली ॾाढा स्ट्रांग हुया न, उन्हनि में हिकिड़ो थोरो फिज़िकली वीक हुयो, कमज़ोर हुयो, ऐं उहो जेको कमज़ोर हुयो उनखे कैटो जे नाले सां सॾनि पिया न। हालांकि उहो मुसलसिल कमु करे पियो, ॿिया थोरो कमु करे वेही पिया रहनि, उहो मुसलसिल मुस्तक़िल मिज़ाजीअ सां कमु करे पियो, ईअं न जीअं को इनविज़िबल माण्हू हुजे कमु करे पियो। त उन कैटो माना इनविज़िबल जेको नज़र न ईंदड़ शख़्स आहे न, माण्हू जी नज़र में नज़र नथो अचे, नथो सही कमु करे, उनखे खणी करे मूं हीअ कहाणी लिखी। ऐं हिन कहाणी जेको पसे मंज़र आहे त कराची खे मूं ॾेखारियो आहे, ऐं कराचीअ में उहो कैटो माना इनविज़िबल जेको किरदारु आहे, माण्हुनि खे नज़र नथो अचे,
पर कराची शहर में जेकी बुरायूं थियनि पियूं उन्हनि खे ॾिसे पियो ऐं हर घिटी हर पाड़े में उहो घुमे फिरे पियो हिनखे माण्हू त कोन पिया ॾिसनि पर हे माण्हुनि खे ॾिसे पियो ऐं माण्हुनि खे ॾिसी करे हिनखे माना ई न अंदर में ईअं सम्झ त सट पई अचे त जेकर त मां ज़ाहिर थियां ऐं हीअ जेके हराम पियूं कनि पिया हीअ जेके ग़लति कमु कनि पिया उन्हनि खे मां निंदिया ऐं उन्हनि खे मां झलिया त उहो हिकिड़ो काइटो किरदारु आहे न उहो हिन कहाणीअ में आहे ऐं उहो हिन कहाणीअ जो मेन मुख्य ख़्यालु आहे। अच्छा, उन किरदार में तव्हां इहा जेको इनविजिबिलिटी जेका आहे उहा तव्हां पाण पैदा कई आहे त उहो नज़र नथो अचे। अदरवाइज़ त उहो जेको तव्हां चओ था मज़दूर आहे उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो पंहिंजी जाइ ते मौजूदु हो, पर उन में उहा तव्हां कीअं महसूसु कयो त इनखे आऊं इनविजिबल किरदार जे तौर ते पेश कयां ऐं इहो मक़सदु छा हो तव्हांजो? हाणे कहाणी लिखण जो हिकिड़ो डिक्शन हूंदो आहे, असलूब हूंदो आहे ऐं हर माण्हू माना मां सम्झां थो त कहाणी जा मौज़ू त थोरा हूंदा पर कहाणीअ खे पेश करण जो जेको ॾांहुं आहे उहो लखनि जी तइदाद में हूंदो। हर माण्हू हर राइटर पंहिंजे अंदाज़ सां कहाणीअ खे पेश थो करे। हिन में बि हीउ जेको किरदारु खयो आहे त हाणे बुरायूं त आहिनि उन्हनि खे कीअं ॾेखारियूं छो जो हिकिड़ो माण्हू सभिनी बुराइयुनि खे हिकु ई वक़्तु नथो ॾिसी सघे माना उन्हनि खे परखे नथो सघे त पोइ हिकिड़ो ज़हन में हिकिड़ो ख़्यालु आयो त भला हाणे इन्हनि सभिनी खे जेको न ॾिसंदड़ आहे उहो हिकिड़ो न ॾिसंदड़ माना इनविजिबल मतिलबु ईअं चई सघिजे थो त उहा चङाई आहे असांजे समाज जी कैटो जे सूरत में जेका मौजूदु त आहे ऐं जेका 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 ईअं चइजे त समाज में तब्दीली बि आणण जी कोशिशि करणु चाहे थी पर उहा कमज़ोर आहे। बिल्कुलु बि मां तव्हांजी हिन ॻाल्हि सां सहमत आहियां ऐं अहिड़ा किरदार ई हूंदा आहिनि जेके तब्दीली आणींदा आहिनि ऐं इन ई कहाणीअ में जेको आख़िर माना हिकिड़ो क्लाइमेक्स अचे थो न त आख़िर में उहो हिकिड़ी घिटीअ ॾांहुं वञे पोइ हिकिड़ो ॿारु माना पंहिंजी गुॾीअ सां रोए थो न पियो। हालांकि उहो जेको काइटो आहे उहो चए थो हे त नंढड़ो ॿारु आहे हिन ठींग ठपा ॾे टिकटॉक भरे ही गाना ॿुधे ही रोए छो पियो त हू हिन समाज जी बुराइनि खे ॾिसी करे तंज़िया तौर माना उहो सुवाल थो करे त बाबा ही हेतिरियूं नाजाइज़ियूं ऐं ही हेतिरा ग़लति कम था थियनि गंदा कम था थियनि हू पंहिंजे वाल साहब खे बि चए थो त हू गंदो कमु करे थो त छा सुभाणे मां बि माना ईअं गंदो थी वेंदुमि त हू इहो सोचे थो त पोइ जेको इनविजिबल माण्हू आहे उहो थोरो शफ़क़त भरिया हथ हुन ते रखे थो त हुनखे थोरो उत्साह मिले थो त मां ईअं न थींदुमि मां रिवाजी माण्हू न थींदुमि मां गैर मामूली माण्हू थींदुमि ऐं मां हिन समाज खे तब्दील कंदुमि। ज़बरदस्त। अच्छा, उन खां अलावा तव्हांजी हिकिड़ी कहाणी हमसरी में छपिजी हुई जेका हिकिड़े ड्यूटी ऑफिसर जे नाले सां, उहा ॾाढी ज़बरदस्त कहाणी हुई। उन में ड्यूटी ऑफिसर जेको आहे उहो उनजे दोस्त जी कहाणी आहे ऐं उन सां जेका बि पुलिस स्टेशन में जेके असां वटि FIR दर्ज थियण खां वठी जेको क्राइम सीन ताईं पहुचण जो जेको बि सिलसिलो आहे उन में जेके ईअं चइजे त लूप होल असां वटि अचनि था माण्हुनि खे उन जे बारे में उहा कहाणी हुई त उहा बि ॾाढी तव्हां मज़ाहिया अंदाज़ में ॾाढे हल्के फुल्के अंदाज़ में तव्हां जेका उहा लिखी हुई त उन जे बारे में ॿुधायो त उहा तव्हां कीअं मतिलबु एतिरो ईअं चइजे सीरियस इशू उनखे तव्हां ॾाढो मज़ाहिया अंदाज़ में जेको आहे लिखियो आहे त इहो तव्हां छा ह्यूमर तव्हांजी नेचर में शामिल आहे या तव्हां इन पासे पढ़ियो तमामु घणो आहे? असल में त उन जेको ड्यूटी ऑफिसर आहे उहो हिकिड़ो पुलिस ऑफिसर आहे पोइ उनजी कंहिं माना इहे सम्झो त ॾुखे थाणे खां बदिली थी अचे पोइ हुनजो पहिरियों ॾींहुं आहे हिकिड़ो डे ऑफिसर आहे पोइ मुख़्तलिफ़ नौयत जा हुन वटि केस था अचनि न केरु तूं छा था विढ़े थो को दग तां विढ़े थो को कीअं माना हुन वटि इलाही सारा मसाला अचनि था। पोइ उन ड्यूटी ऑफिसर में तंज़िया तौर हालांकि हुन में जेके बि माना अचनि पिया माना मसाला उन खां मसाला अञा बि इलाही सारा मसाला आहिनि जेके मां चवां त असां हिते मैंशन बि नथा करे सघूं उन पुलिस ऑफिसर वटि एतिरा केस अचनि पिया पोइ हू उन्हनि खे हैंडल करे पियो हैंडल कंदे कंदे हुनखे जेको आहे न राति थी वञे पोइ आख़िर में हिकिड़ो जेको आहे हस्बैंड एंड वाइफ हूंदा आहिनि उहे ईंदा आहिनि
उहे रुॻो बैटरी न चार्ज करण जे करे विड़ी पवंदा आहिनि न पाण सही त पोइ हुननि खे सेट कंदो आहे त मां तव्हांखे बैटरी ॾियां थो असांजी भला पुलिस स्टेशन ते बैटरी पई आहे हुननि माना तंज़ आहे हिकिड़ी पोइ बैटरी हुनखे ॾींदा पोइ हुनखे जो देरि थी हो जो घर ईंदा त हुनजे घर में बिजली कोन हूंदी आहे न त पोइ ओड़ा घर वारी माना जीअं ईंदो आहे इंटर थींदो आहे ओड़ा हुनखे सेंड लॻंदा तुंहिंजी हिते बैटरी बि डिम थी वई आहे ऐं बिजली बि कोन्हे का राति असां पखा कीअं हलाईंदासीं सही त इहे असांजे समाज में इहे खोड़ सारा केस असांजे पुलिस स्टेशन ते थाणनि ते इहे अचनि पिया ऐं असां राइटर आहियूं पोइ कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे तंज़ा तौर या उन्हनि खे मस्करी वारे अंदाज़ में उन्हनि खे पेश कयूं ऐं माण्हू सम्झनि ऐं माण्हू उन मां चङी शइ खे माना प्रमोट कनि अॻिते आणनि अच्छा तव्हांजो जेकॾहिं असां चऊं त सिंधी राइटर्स में कहिड़ो कहाणीकार पसंदि आहे तव्हांखे सभिनी खां वधीक छो जो तव्हां यकीनन लिखो था त तव्हां कहाणी पढ़ंदा बि हूंदा ऐं हींअर जेके नवां कहाणीकार आहिनि उन्हनि में बि आउं चाहींदसि त तव्हां कुझु नवां कहाणीकार जेके आहिनि उन्हनि जा बि नाला असांखे ॿुधायो ऐं जिन क्लासिक कहाणीकारनि जा नाला तव्हांखे पसंदि हुजनि त उन्हनि में तव्हांजो कहिड़ो फेवरेट कहाणीकार आहे उहो असांखे ॿ टे ॿुधाईंदव हाणे हे आहे त हिकिड़ो सियासी सुवालु आहे पर माना मां स्ट्रेट फॉरवर्ड थी करे चवंदुमि अमर जलील मां सम्झां थो त सिंधी कहाणीअ जो जीअं माए बाप चइजे न त ऐं उनजा मकालमा उनजा डायलॉग्स हे त असां भेटींदा आहियूं चवंदा आहियूं त बाबा अमर जलील सिंधी कहाणीअ जो कृष्ण चंद्र आहे पर मां चाहियूं उन्हनि खां बि हिकिड़ो राइटर आहे जेकॾहिं असां अमर जलील जी कहाणियुनि खे ट्रांसलेट कयूं इंग्लिश लैंग्वेज में असां उन्हनि खे उर्दू ॿोलीअ में ट्रांसलेट कयूं या मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में ट्रांसलेट कयूं न त मां सम्झां थो त अमर जलील जूं कहाणियूं इंटरनेशनल आहिनि न उन्हनि जो जेको पैगाम आहे जेको माण्हुनि खे माना पैगाम छो जो लिखण जे ज़रिए बि माण्हू पैगाम ॾींदो आहे एग्ज़ैक्टली पैगाम आहे उहो इंटरनेशनल आहे त अमर जलील अली बाबा जमाल अबड़ो तमामु वॾा कहाणीकार हुया हिन वक़्तु बि नौजवान ईअं न आहे त हिन वक़्तु बि काल आहे हिन वक़्तु बि इलाही सारा नौजवान लिखनि पिया ऐं उन्हनि जूं बि बहितरीनु कहाणियूं आहिनि ॻाल्हि इहा आहे त असांखे उन्हनि खे पढ़णु घुरिजे ऐं उन्हनि नौजवाननि खे प्रमोट करणु घुरिजे ऐं उन्हनि खे अॻिते आणिजे छो जो कंहिं शइ जो काल कोन्हे को न हिते आहिनि इलाही सारा कहाणीकार आहिनि ऐं कहाणीकारनि खे ॾाढो असां उन्हनि खे प्रमोट कयूं अॻिते आणियूं तव्हां भला नॉवेल पढ़ंदा आहियो बिल्कुलु पढ़ंदा हींअर आहियूं नवां नॉवेल कहिड़ा पढ़िया आहिनि तव्हां हाणे रिसेंटली त मुंहिंजो दोस्त आहे ऐं मां त हुनजो एतिरो क्लोज़ आहे MD साहब कोठींदा न हालांकि हुनजो सॼो नालो आहे मोहम्मदीन राजड़ी साहब ओके हुन विजणोट नॉवेल लिखियो आहे विजणोट ऐं असल में विजणोट हिकिड़ो तारीख़ी शहर आहे घोटकी ज़िले जी हिकिड़ी यूनियन काउंसिल आहे रेती उन रेतीअ जे ओलह ॾखण में माना 8 किलोमीटरनि ते हिकिड़ी स्टेशन आहे न रेलवे स्टेशन अंग्रेज़नि जे दौर में जॾहिं रेलवे स्टेशन ठाहिनि पिया त उन्हनि खे कुझु जेके रिमेन्स हुया फॉसिल्स उहे जो मिलिया न त उन्हनि खे जो ॾिठनि त हीअ पुराणो शहर आहे विजणोट उन तारीख़ी शहर जे नाले सां मोहम्मदीन राजड़ी साहब नॉवेल लिखियो आहे विजणोट ऐं तमामु बहितरीनु नॉवेल आहे ऐं उन में कुझु माज़ीअ जे किरदारनि खे ऐं प्रेज़ेंट जेके हाल जा किरदार आहिनि उन्हनि खे पैरालिल माना हुन लिखियो आहे तारीख़ी पश मंज़र में दोस्तनि खे गॾु थो करे ऐं वॾी ॻाल्हि त उन में जेके मिनारिटीज़ आहिनि न उन्हनि खे बि उन्हनि में जेके सही माना सुठा कम ऐं ख़राबु कम आहिनि उन्हनि खे बि न हाईलाइट कयो आहे इहो ज़बरदस्त हिन कमु कया मोहम्मदीन राजड़ी साहब अच्छा मतिलबु तव्हां उन नॉवेल खे पढ़ियो आहे ऐं तव्हांखे उहो नॉवेल पसंदि आयो आहे त असांजी उमेदु आहे त असांजा जेके नाज़रीन आहिनि जेके ॿुधनि पिया हिन प्रोग्राम जे थ्रू विजणोट नॉवेल जे बारे में त उनखे पढ़ंदा उन खां अलावा तव्हांजो ॿियो को नॉवेल जेको तव्हां पढ़ियो हुजे ऐं तव्हां उनजे बारे में को तबसरो करणु चाहियो ईअं त खोड़ सारा माना नॉवेल्स आहिनि ऐं कुझु त माना उर्दू लिटरेचर में तव्हां पढ़ियो हा उर्दू लिटरेचर में फैज़ अहमद फैज़ खे हबीब जालिबा हिननि खे पढ़ियो आहे अहमद फराश खे पढ़ियो आहे या अशफाक अहमद साहब जेको ज़ाविया प्रोग्राम कंदो उन में ऐं जीअं तव्हां सवेल ॻाल्हि कई त नॉवेल जी त कुझु ॾींहं अॻु माना मां
वरी नावेल पढ़ियो न मैक्सम गोर्की जो जेको माओ नावेल हो। अच्छा। ऐं उन नावेल जो जेको बोल्शेविक रिवॉल्यूशन 1917 में आयो, लेनिन इहो एक्नॉलेज कयो त इन नावेल जो बोल्शेविक रिवॉल्यूशन में वॾो किरदारु हो, छो जो उन में समाजवादी जेके हुया, इवन उन में जेको मां आहे न, त पहिरां जॾहिं उहो लफ़्ज़ ॿुधंदी आहे न समाजवादी, त माना उहा शिरक जी वेंदी आहे, छो जो उन्हनि वटि इहो कॉन्सेप्ट समाजवादी के त ज़ालिम आहिनि माना, त उहा शिरक जी वेंदी आहे, उनखां चांहि हारजी वेंदी आहे नावेल में। त जेकॾहिं नावेल लिखजनि, सुठा नावेल लिखजनि, त उहे तब्दीली बि आणे सघनि था न, उहा समाजी तब्दीली बि आणे सघनि था, सियासी तब्दीली बि आणे सघनि था, सकाफ़ती तब्दीली बि आणे सघनि था। असां लिखणनि जे ज़रिए, पोइ नावेल हुजे, कहाणी हुजे, उन्हनि जे ज़रिए समाज खे असां तब्दील करे सघूं। ऐं चाहींदसि त तव्हां मां जेको नावेल आहे न, उनजी मुख़्तसिर कहाणी असांजे जेको आहे सो ॿुधंदड़नि खे या ॾिसंदड़नि खे ॿुधायो, छो जो मां नावेल तमामु घणो हिकिड़ो तारीख़ी किरदारु आहे, ऐं उन जो नॉवेल जेको आहे उहो असांजे बार बार लेखकनि जे विच में डिस्कस बि थींदो आहे, पर उनजी कहाणी थी सघे थो त असांजे नौजवाननि ताईं अञा न पहुती हुजे, त आउं चाहींदसि त तव्हां उनजी कहाणी खे मुख़्तसिर तौर ते बयानु कयो, त जीअं असांजो जेको नौजवान आहे उहो उन कहाणी खे पढ़े, उन नॉवेल खे पढ़े, ऐं उन नॉवेल जी जेका असल मैसेज आहे उन ताईं पहुचण जी कोशिशि करे। हाणे मैक्सम गोर्की 1900 ऐं कुझु सालनि में माना 1900 खां पोइ ही नावेल लिखियो मदर्द नाले सां, जेके मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में ट्रांसलेट कयो वियो आहे न। उनजो जेको मुख्य किरदारु आहे उहो आहे पावेल। पावेल नावेल जो मुख्य किरदारु आहे, ऐं हालांकि उहा मां पाण माना नावेल जो मुख्य किरदारु आहे। पावेल माना समाजवादी आहे, पोइ स्टडी सर्किल हलाए पियो, पोइ स्टडी सर्किल जॾहिं हलाए पियो, उहो ईअं सम्झो त इंडस्ट्री जेके आहिनि उन्हनि में कमु कंदा आहिनि उहे दोस्त। पोइ स्टडी सर्किल में हू समाजवादी ॻाल्हियूं कंदा आहिनि त ही जेके कैपिटलिस्ट आहिनि, जेके सरमाएदार आहिनि, असां ते ज़ुल्म था कनि न, असां उन्हनि जे ख़िलाफ़ कीअं विढ़ूं, ऐं उन्हनि ते तमामु घणी पहिरो हूंदो आहे, सख़्ती हूंदी आहे। पोइ आहिस्ते आहिस्ते रशिया में तब्दीली अचे पई, तब्दीली बि अचे पई। होॾा लेनिन वारा उहे बि समाजवादी आहे, उहे बि कमु कनि पिया, अंडरग्राउंड जेको कमु थिए पियो, अंडरग्राउंड कमु थिए पियो। हिन में बि नावेल में जेके ॿिया सभु किरदार आहिनि, आहिस्ते आहिस्ते जेका उन्हनि जी माना इहे सम्झो जेके उन्हनि खे झलनि पिया, माना जेका अशराफिया आहे, जेका चए पई त हे कमु न कनि, त आहिस्ते आहिस्ते उन्हनि सभिनी किरदारनि खे जेल में विझी छॾींदा आहिनि। पोइ जेका मां हूंदी आहे उहा ॿुधंदी आहे। हाणे उन जेल मां या उन इंडस्ट्रीअ मां, मिल मां ॿाहिरि हिननि जो पंफलेट कीअं वञे, माण्हुनि ताईं कीअं मैसेज पहुचे त माण्हुनि सां माना नाइंसाफ़ी थिए थी, उहा मां हूंदी आहे। पोइ हाणे जॾहिं सभई ॿधिजी ईंदा आहिनि न, त हुननि खे उन मां ते शक न थींदो आहे। पोइ उहा मां उन्हनि जा पंफलेट खणी करे, ऐं उहा पुलिस वारनि खां निकिरी करे जॾहिं ॿाहिरि वेंदी आहे, त उहे पंफलेट कढी करे आख़िर में इख़्तितामी ते उहा पंफलेट ॿाहिरि उछलाईंदी आहे, त असांजो मैसेज जेको आहे न माण्हुनि ताईं पहुची वेंदो, ऐं माण्हू पंहिंजे हक़ जे लाइ उथी खड़ा थींदा, बीहंदा, पंहिंजे हक़ जे लाइ विढ़ंदा, ऐं ज़बरदस्त माना उनजो रोल हुयो। अच्छा, हिन वक़्तु असांजो समाज जेको आहे, असां जेकॾहिं ॾिसूं दुनिया में हिकिड़ी वरी नई तब्दीली पई अचे, ऐं असां जॾहिं स्टेट्स ठाहियूं वर्ल्ड वॉर 2 खां पोइ, दुनिया पंहिंजी हिकिड़ी आज़ादी वरिती, आज़ादु रियासतूं ठाहियूं, वरी हिकिड़ो न्यू वर्ल्ड ऑर्डर तव्हांखे ईंदे नज़र अचे पियो, जंहिंमें असांजी आज़ादी वरी जेका आहे कंहिं हद ताईं रियासतुनि में इंसानी आज़ादी जेका आहे उहा घटिजंदी पई नज़र अचे। इन में कहिड़े क़िस्म जो अदब जेको आहे उनजे लिखण जी ज़रूरत आहे, जेको मैक्सम गोर्की जो माउ आहे, इन क़िस्म जा जेके आहिनि से कहिड़ा जेके आहिनि से नॉवेल लिखिया वञनि, जंहिंसां असांखे हिकिड़ो वरी नओं मैसेज मिलणु खपे त असांजी आज़ादी केतिरी अहम आहे। पोइ उर्दू में हिकिड़ी कहावत आहे, जिसकी लाठी उसकी भैंस। त हींअर में पूरी दुनिया में असां पाण ॾिसूं पिया केरु हलाए पियो, कैपिटलिस्ट आहिनि, पूरी दुनिया खे हलाइनि पिया न, ऐं ट्रम्प त मिड़ई नालो आहे, मां थो चवां, हलाइनि कैपिटलिस्ट पिया न। जे तव्हां ॻाल्हि कई त पूरी दुनिया में जेके लिखणियूं आहिनि कीअं हुजणु घुरिजनि, त हर इलाइक़े जे हिसाब सां, माना ॾिसो न फ़लस्तीन आहे त उते रुमानवी शाइरी कोन पई हले न, उते मुज़ाहमती शाइरी जनम थी वठे। बिल्कुलु। ऐं वरी जेको यूरोप आहे त उते बेतुकियूं ॻाल्हियूं,
ऐं माना हुतां जूं ॻाल्हियूं माना नवां नज़रिया, नवां फ़लसफ़ा। नवां फ़लसफ़ा। वरी अगरि लातीनी अमेरिका ॾे वेंदासीं, हाणे त माधुर खे ॿधासीं त उते मुज़ाहमती शाइरी, मुज़ाहमती लिखणियूं उते जनम वठनि थियूं। त दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ माना लिखणियूं लिखजनि थियूं, अदब में, कहाणियुनि में, नावलनि में। पोइ किथे किथे रुमानवी आहिनि, किथे किथे मुज़ाहमती आहिनि। जेको जेको उते थिए पियो, या मिसाल असां अफ्रीका जी ॻाल्हि कंदासीं त अफ्रीका में एड्स आहे, अफ्रीका में गुरबत आहे, अफ्रीका में बुख आहे। त उहे ई मौज़ू आहिनि, उन्हनि ते उते उहे नावल था लिखनि, उन्हनि ते कहाणियूं था लिखनि। जेकॾहिं ऑस्ट्रेलिया आहे, उते साइंस हले पई, साइंस फिक्शन, त उते साइंस ऐं फिक्शन ते लिखियो वञे थो। त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ माना किताब लिखिया था वञनि, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि सां उहे नावल, कहाणियूं, शाइरी सभु लिखिया। असांखे ॿुधायो त भला तव्हांजो सब्जेक्ट त साइंस आहे, तव्हां कॾहिं साइंसी कहाणी लिखण जो सोचियो आहे? बिल्कुलु, माना मां 25 खां 30 कहाणियूं मां लिखियूं आहिनि न। ऐं जेकॾहिं कंपाइल कजे त हिकिड़ो सुठो कहाणी जो किताब छपिजी सघिजे थो। ज़रूरु अचणु खपे। ऐं उन्हनि में हिकु ॿ कहाणी मां साइंस फिक्शन ते बि लिखी आहे। हिकिड़ी लिखी मूं कहाणी कलंदर बाबा, उहा हमसरीअ में 4-5 साल अॻु जी ॻाल्हि आहे, त माना पब्लिश थी न कलंदर बाबा। अच्छा। पोइ उन में कलंदर बाबा साइंस फिक्शन ते ई कहाणी आहे। उन में इहे त जेको कलंदर बाबा आहे उहो फेसबुक हलाए पियो न, उन वटि माण्हू अचनि पिया त असां सां हीउ मसइलो आहे, असांजो हल कर। पोइ हू छा आहे, उन फेसबुक ते ॾिसे थो जेकी एक्टिविटीज़ आहिनि न, उनखे अॻे ई ख़बर पइजी थी थिए त हिन सां इहे मसइला हो त तूं फलाणी जाइ ते तूं फलाणे हंधि हुए, उहो ॾिसी करे इनखे कीअं ख़बर पई। त साइंस फिक्शन ते उहो 2 कहाणियूं लिखियूं आहिनि। कलंदर बाबा साइंस फिक्शन ते ई कहाणी आहे, ज़बरदस्त। मां सम्झा थो 5-6 साल उहा इलाही दोस्तनि शेयर कई, ऐं 100 खां मथे मां कमेंट्स बि थिया। माना ज़बरदस्त कहाणी माना लिखी, उहा साइंस फिक्शन ते हुई। अच्छा, पोइ भला हाणे तव्हां पंहिंजी कहाणियुनि खे कॾहिं कंपाइल करे हिकिड़ी किताब जी सूरत में आणींदव? कोशिशि कंदासीं 2026 में अचे, पोइ इहो कंपाइल करे ऐं बिल्कुलु दोस्तनि ताईं पहुचाईंदासीं कहाणियुनि जो ई। हमसरी किताब तव्हांजो छपाईंदी? इनशाला हमसरीअ खां ई छपाईंदासीं। ऐं अगंबे जेको आहे मां हमसरी सथ जो, ऐं ख़ासि करे तव्हांजो मां थोराईंदो आहियां, तव्हां मुंहिंजो नावल पब्लिश कयो आहे, ऐं इनशाला कहाणी बि छपाईंदासीं। ज़रूरु। वॾी महिरबानी। नाज़रीन, उमेद आहे त तव्हांखे हमीद वलियो सां हीअ नंढड़ी मुख़्तसिर जेका गुफ़्तगू आहे या विहक आहे कहाणी जे बारे में, उहा ज़रूरु पसंदि आई हूंदी। उमेद आहे त नेक्स्ट टाइम वरी ॿिए कंहिं महिमान सां हाज़िर थींदासीं। अला भाई।